नादरीन एम ख़बर है बडाणी मां असां शेयर कंदा हलूं था। बडाणी वेझो ॻोठ दुरमांद नाहड़ में बडाणी पुलिस जी बिला जवाज़ घरनि ते चढ़ाई, औरतुनि ॿारनि मथां तशदुद करे ॿिनि ॿारनि समेत 5 औरतूं ज़ख़्मी कयूं आहिनि। मुतासिरनि औरतुनि ऐं ॿारनि समेत पाक किताब खणी मियाणी हेठि बडाणी पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे बडाणी मां केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी वेझो ॻोठ दुरमंद नाहड़ में मियाणी हेठि बडाणी पुलिस बिला जवाज़ घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद करे ॿिनि ॿारनि समेत 5 औरतूं ज़ख़्मी कयूं आहिनि। जॾहिं त मुतासिर दौर पारां औरतुनि ऐं ॿारनि समेत पाक किताब खणी मियाणी हेठि बडाणी पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॻोठाणा आहिनि, जंहिंमें अकबर मलिक, मुराद मलिक, फ़याज़ मलिक औरतुनि ऐं ॿारनि समेत मीडिया अॻियां धाईंदे चयो आहे त ॿ ॾींहं पहिरियां कारियां इल्ज़ाम हेठि असांजी औरत 45 साला ज़ोहरा ख़ातून नाहक क़तल थी हुई, जंहिंमें मियाणी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए SHO मियाणी इलियास ओडो ज़िले कश्मीर के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस साण करे बिला जवाज़ असांजे घरनि मथां चढ़ायूं करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद करे ॿिनि ॿारनि समेत 5 औरतूं ज़ख़्मी कयूं आहिनि, जंहिंमें माई पठाणी मलिक, अज़मत ख़ातून, हबीबा ख़ातून ऐं हज़ूरा ख़ातून सख़्तु ज़ख़्मी थियूं आहिनि। हुननि दाहींदे चयो आहे त 2 ॾींहं पहिरियां असांजी औरत नाहक क़तल थियल 45 साला ज़ोहरा मलिक जो केस असां वारसनि जी फ़रियाद ते दाख़िल करण बजाए पुलिस पंहिंजी मर्ज़ी तहत सरकार तरफ़ां नॉर्मल केस दाख़िल करे मुबैना रिश्वत एवाज़ जवाबदारनि ते हथ हल्को रखियो आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर अमजद अमन शेख खे अपील कई आहे त फ़ौरन नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में बख्शापुर इंडस हाईवे रोड ब्लॉक करे धरणो हयो वेंदो। जी वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।